अमेरिका वरी ॿीहर ईरान ते जंग जे तयारियुनि में हुयो, पर कुझु अरब मुल्कनि जे टियाकड़ी मिंथुनि मेड़ुनि खां वरी पोइ थोरो कुझु हटी वियो आहे। जंग कंदो, दुश्मनी कंदो, उन खां न मणंदो, छो जो इहो वॾेरे ताक़तवर वॾेरे या शरीफ़ वॾेरे जो उसूल आहे, तो पंहिंजे मुखालिफ़ खे माफ़ु न कंदो आहे। केॾो बि शरीफ़ वॾेरो हुजे त बि मुखालिफ़ खे पंहिंजे बाग़ी खे माफ़ु न कंदो। पोइ हुनजे ताक़तवर वॾेरे ऐं शरीफ़ वॾेरे जे विढ़ण में भली थोरो फ़र्क़ु हुजे, पर माफ़ु न कंदो। हे आलमी वॾेरो माफ़ु कीअं कंदो? अवल बि जंग कयईं ऐं आख़िरी जेको क़तर ते जे हमिलो कयो ईरान, उन खां पोइ अरब मुल्क डिॼी विया, पंहिंजे कुझु मिंथ मेड़नि खां पोइ हटी वियो ऐं पोइ थोरो पंहिंजो तरीक़ेकार मुख़्तलिफ़ कई, जेको शुरू खां वठी हुनजो आहे बि पंहिंजे एजेंटनि जे ज़रिए, डॉलरनि जे ज़रिए ईरान में हिकिड़ी बदअमनी फैलाइणु, बिगावत फैलाइणु, ऐं उते हथरादू हिकिड़ी महांगाई कई वई मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, टेक्निकल तरीक़नि सां। ईरान में महांगाई हुई ऐं आहे, उहो अलॻि मसइलो आहे, पर उन महांगाई जे करे जेके मुज़ाहिरा थिया, उन्हनि में जेके हिननि जा माण्हू अमरीकी इसराइली एजेंट जेके हिननि मोकिलिया, उन्हनि भञ कई, नुक़सानु कयो, मस्जिदुनि खे बाहियूं ॾिनियूं, मिल्कियतुनि खे। ऐं वॾी ॻाल्हि त हिकु इमाम ज़ादे जे रोज़े खे जेकी वीडियो तव्हां ॾिठी हूंदी, इन तरीक़े सां को बि ईरानी भली केॾो बि हुकूमत जो मुखालिफ़ हुजे, इन क़िस्म जी वारदात नथो करे सघे त कंहिं इमाम ज़ादे जी मज़ार खे बाहि ॾिए, या इन क़िस्म जी तोहिन गुस्ताखी जेकी तव्हां ॾिसो था, इहो कंहिं बि ईरानी भली सुन्नी हुजे, वहाबी हुजे, उहो मुमकिन ई न ईअं करे सघे। इहे ॿाहिरियां माण्हू हुया जिन इहा बाहि बि ॾिनी ऐं तोहिन गुस्ताखी रोज़े में अंदरि जेकी कनि था। उन खां पोइ जेके असुली मुज़ाहिरीन हुया, उहे डिॼी विया त हे असांजो हे त मक़सदु कोन हुयो त बाहियूं ॾियूं मस्जिदुनि खे, रोज़नि खे या मिल्कियतुनि खे। पोइ उन खां पोइ उहे बि पोइ हटी विया। बाक़ी महांगाई हुई, जाइज़ मसइलो हुयो। ऐं पोइ जंग जी तयारी बि हिन कई। वरी सऊदी, तुर्की, क़तर विच में अची विया, जो ईरान ऐलान कयो त जिथां बि जंहिं मुल्क जे मां हमिलो थींदो, असां बि उहो हमिलो कंदासीं। ऐं वरी पोइ ते हटी वियो, वरी थी सघे थो वरी अंदरूनी बिगावत ते वरी तवजह ॾिए ऐं जंग जूं जेके ख़बरूं करे पियो त मुज़ाहिरीन ते हमला थिया या क़तल थिया, त मां जंग कंदुसि, क़तल बि थिया। वरी हाणे फांसियुनि जो इशू बि मूंखे यकीन ॾियारे विया त फांसियूं न ईंदियूं। हिनखे यकीन अलाए कंहिं ॾियारियो आहे। बहरहाल जंग हो कंदो, दुश्मनी कंदो, अमरीका इसराइल को ईरान खे माफ़ु न कंदा। ऐं पंहिंजी जाइ ते इहो बि वॾो हिकिड़ी बहादुरी आहे, दिलेरी आहे त कंहिं ताक़तवर वॾेरे जा शख़्सियत या के मुल्क अॻियां रुॻो बीह जे मुक़ाबिलो करे, भली विढ़े न, जंग न बि करे। अॻु में बि ईरान जंग कई, नुक़सानु हुननि जो खणी ईरान जो घणो थियो, इसराइल जो घटि थियो। बहरहाल इसराइल अमरीका जे साम्हूं बीहण, मुखालफ़त करणु, इहा बि पंहिंजी जाइ ते वरी ज़रूरत वारो क़दमु आहे। पोइ असांजे अलाए छो कामरेडनि खे इहा शइ पसंदि न आहे, या इनखे अलाए छो नज़रअंदाज़ कनि था ऐं हंबोछियूं हणंदा आहिनि। जंहिं वक़्तु अमरीका जंग जी तयारी कंदो आहे त ॼाण अमरीका इसराइल जो ईरान ते कब्ज़ो थियो। इंतिहान कामरेड अलाए छो ॾाढा ख़ुशि आहिनि इन मसइले ते। माना इन मां मज़हबी तअसुब, बुग़्ज़ ऐं घणियूं शयूं ज़ाहिर बि थियनि थियूं। ऐं वरी वीचारनि जी मालूमात बि सफ़ा कान्हे ईरान जे बारे में। कामरेडनि वटि, अदीबनि वटि, लेखकनि वटि, सिंध जा जेके आहिनि, उन्हनि वटि मालूमात बसि इहा ई आहे। ऐं ख़ानम गोगोश जी तस्वीर जेकी माज़ी में ट्रकुनि जे पोयां लॻल हूंदी हुई, कुरतुलैन अली जो जेको हथरादू फ़िरक़ो, ऐं कम्यूनिस्ट दानशर सिब्ते हसन जो किताबु इनक़लाब ईरान, इन खां ॿाहिरि कामरेडनि खे, अदीबनि ऐं लेखकनि खे का मालूमात कान्हे। हाणे बि सिंध जे हिकिड़े हवाली लेखक हसन मुश्तबा जेको मज़मून लिखियो, शुरूआति इन ख़ानम गोगोश जी तस्वीर खां, विच में सिब्ते हसन जो इनक़लाब ईरान किताबु, आख़िर में वरी फ़िरक़ो हिन जो कुरतुलैन अली जो। हिननि टिनि शयुनि खां हिननि वीचारनि खे का ख़बर, का मालूमात कान्हे, न हुतां मदरसनि जी, न हुतां जे निज़ाम जी, न हुते केॾो मज़बूत तालीमी नेटवर्क आहे। उहो सिंध वांगुरु सम्झनि था त का वॾी शख़्सियत जीअं वफ़ात करे वञे थी अदब में, शाइरी में, सियासत में, त उनजो को बि नेमुल बदल नथो अचे, को बि मुतबादिल पैदा नथो थिए, ख़ाल रहिजी थो वञे, जंहिंखे
चयो वेंदो आहे सिंध में कातुल रिजाल आहे। ईरान में बि ईअं सम्झंदा आहिनि, ईअं ॻाल्हि कान्हे। पहिरीं ॻाल्हि त कम्यूनिस्टनि खे तारीख़ लिखणु ईंदी ई न आहे, भली सिप्ते हसन छो न हुजे। कम्यूनिस्ट जेको तारीख़ लिखंदो रहो हारींदो। कम्यूनिस्टनि खे तारीख़ लिखणु न ईंदी आहे। बाक़ी इहा वरी अलॻि ॻाल्हि आहे त बदर बड़े खे तारीख़ लिखणु ईंदी आहे। उनजो वरी पंहिंजो मुख़्तलिफ़ पस मंज़र ऐं शख़्सियत जा रुख बि आहिनि। हिकिड़ो पंहिंजे ॾाॾे जे हवाले सां त वरी कम्यूनिस्टनि जे हवाले सां। छो जो हंगलाज ऐं लाहौत ते जेको बदर बड़े किताबु लिखियो आहे, अहिड़ो किताबु को बि कम्यूनिस्ट नथो लिखी सघे, कम्यूनिस्ट तारीख़ नथो लिखी सघे। छो जो कम्यूनिस्ट बि बुनियाद परस्त इंतिहा पसंदि तालिबान वांगुरु थींदो आहे। थोरो फ़र्क़ु आहे, इंतिहा पसंदि मुल्ला ऐं कम्यूनिस्ट में थोरो घणो फ़र्क़ु न आहे। हिकु सिके जा जीअं ॿ रुख ॿ पासा हुजनि, कम्यूनिस्ट बि इंतिहा पसंदि बि थींदो आहे, बुनियाद परस्त बि थींदो आहे, तालिबान वांगुरु बि थींदो आहे, पर एॾो वॾो फ़र्क़ु उन्हनि में हूंदो कोन्हे। अॻूणे कम्यूनिस्ट हाणोके साहब इम्तियाज़ आलम हिननि जे लाइ सही ॻाल्हि चई त कम्यूनिस्टनि खे इहा ख़बर ई न हूंदी आहे त माण्हू कलंदर जी दरगाह ते मस्तु थी रक़्स छो कंदा आहिनि। सो हिननि वीचारनि जी ख़ुशी अजाई हुई त अमेरिका ऐं इसराइल ॼाण ईरान में पहुता, हुननि जी हुकूमत थींदी, वरी फ़ाशी उरियानत थींदी। छो असल में हिननि खे फ़ाशी वॾी पसंदि आहे। उरियानत फ़ाशी ऐं जेकी इहे बि पाबंदियूं क़बूल न आहिनि, आज़ादी हुजे सेक्स जे हवाले सां, इहा हिननि खे पसंदि आहे। उनजे करे घणो ख़ुशि आहिनि त उहा बि शइ उते थींदी। बाक़ी हिकिड़ो बीहण कंहिं ताक़त, अमेरिका जहिड़े ताक़तवर मुल्क साम्राज्य बि उनखे चवनि था, ऐं इसराइल जहिड़े ज़ालिम मुल्क जे आॾो बीहण, मुक़ाबिलो करणु, पोइ हाणे नुक़सानु कंहिंजो घणो थिए थोरो थिए उहो अलॻि मसइलो आहे, पर मुक़ाबिलो करणु, पंहिंजे मौक़िफ़ ते मज़बूती सां बीहणु, इहा बि वॾी हिकिड़ी ज़रूरत आहे। उन्हनि खे सलाम आहे जंहिं महिल ताईं मुक़ाबिलो कंदा था अचनि। बाक़ी हो त हाणे माफ़ त कोन कंदो, वॾेरो माफ़ त कंदो ई कोन्हे, वरी 50 सालनि खां पोइ बि बदिलो ज़रूरु वठंदो आहे।